अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद आहियां सभु ठीकु हूंदा। दोस्तों अॼु के हिन वीडियो में तव्हांखे ॿुधायां पियो आज़म मंगल जे बारे में। दोस्तों हिन वक़्तु आज़म मंगल सिंधी ड्रामनि में छो न पियो अचे, रुॻो उहो उर्दू ड्रामा पियो करे। आज़म मंगल छा सिंधी ड्रामनि मां ख़तमु थी वियो आहे या उनखे खयो न पियो वञे, या आख़िर छा मसइलो आहे, छा प्रॉब्लम आहे आज़म सां, या छा उहो नथो अचनि चाहे, सभु हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुमि। सो महिरबानी करे तमामु दोस्त असांजे चैनल ते अगरि पहिरियों दफ़ा आया आहियो त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं शेयर ज़रूरु कंदा त असांजी हर वीडियो अव्हां ताईं पहुचंदी रहे। दोस्तों स्टार्ट थी वीडियो। दोस्तों जीअं त मां तव्हांखे ॿुधायां पियो, आज़म मंगल फस्ट ऑफ ऑल त सभी दोस्त चवंदा आहिनि सिंधी आहे, की तव्हांजे दिमाग़ में हूंदो त आज़म मंगल सिंध जो रहंदड़ आहे, आज़म मंगल सिंधी आहे। बट मां तव्हांखे ॿुधायां पियो, आज़म मंगल सिंधी लैंग्वेज या सिंधी ॿोली सिर्फ़ु ॻाल्हाईंदो आहे, सिंधी न आहे। ऐं आज़म मंगल सां जेको आहे सो आज़म मंगल जे ख़ानदान में सभी उर्दू ॻाल्हाईंदा आहिनि। आज़म मंगल जॾहिं त बलोचिस्तान उस्ताद मोहम्मद जो आहे। दोस्तों आज़म मंगल यानी सिर्फ़ु सिंधी ॿोली ऐं सिंधी ड्रामनि सां वॾो प्यारु कंदो आहे। आज़म मंगल सिंधी ड्रामनि खे वॾो चाहींदो आहे। पर अॼु मां तव्हांखे ॿुधायां पियो, आज़म मंगल खे आई थिंक 3 साल या 4 साल थी चुका आहिनि, यको आज़म मंगल सिंधी ड्रामे कंहिं में बि ॾिसण में न आयो। पत्थर दुनिया ड्रामे खां पोइ जेको आहे सो आज़म मंगल कुंजू कयो, कुंजनि खां बाद में जेको आहे कारे सिज में आज़म न आयो ॾिसण में। वरी आज़म खे जेको आहे सो दर्दनि जो देस पंहिंजा पराव में चांस मिलियो, उन खां बाद में दर्दनि जो देस में चांस मिलियो, कंडनि जी सेज में मिलियो। उन खां बाद में को ड्रामो बि न कयो वियो ऐं न कंहिं ड्रामे में आज़म खे खयो वियो। ऐं हिन वक़्तु हालीअ में हिकु ड्रामो पियो हले दर्दनि जो देस, उन में आज़म हूंदो या न हूंदो, इंशाअल्लाह अॻिले वीडियो में ज़रूरु ॿुधाईंदुसि। सो असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं शेयर कंदा।